दौड़ में खुराक खाते कार्रवाई कंदे गोदामन ते छापा हणी 60,000 कणिक जूं बोरियूं हथ करे वरतियूं। डीएफसी शहीद बेनज़ीराबाद अब्दुल कयूम कलोड़ो, असिस्टेंट कमिश्नर दौड़ आसिफ महमूद मलिक, मुख्तियारकार दौड़ ऐं फूड इंस्पेक्टर दीदार मगसी पुलिस नफ़री साण करे दौड़ शहर ऐं भरपासे जे गोदामन ते छापा हणी 7 गोदामन खे सील करे छॾियो आहे। फूड इंस्पेक्टर दीदार मगसी मीडिया खे ॿुधायो त फूड खाते खे हर साल तालके दौड़ मां 4,93,000 बोरियुनि जो हदफ़ पूरो करणो पवंदो आहे, जेके हिन वक्त ताईं पूरो न थी सघियो आहे। उन करे असां ज़ख़ीरा अंदोज़ कंदड़ वापारियुनि खिलाफ़ कार्रवाई कंदे 7 खां वधीक गोदाम सील कया आहिनि। सील कयल गोदामनि में कणिक जूं 60,000 बोरियूं पयल हुयूं, जेके फूड खाते पारां ज़ब्त कयूं वयूं आहिनि। होडा वापारी एसोसिएशन जे सदर तुलसीदास, अब्दुल गफ़ार आराइन, अशरफ मला ऐं ॿियनि चयो त फूड खाते वारनि असां खां बारदानो ॾियण लाइ रिश्वत तलब कई हुई। रिश्वत न ॾियण ते असां सां नाजाइज़ी करे असांजा गोदाम सील कया विया आहिनि। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।